सगियूं वेझो ॻोठ फ़कीर जान मोहम्मद लोढ़ाई में नाले वारे सीनियर वकील सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान निसार अहमद भंभरो खे उम्रे जी सआदत हासिल करे वापस अचण ते फ़कीर असगर अली लोढ़ाई फ़कीर सजाद अली लोढ़ाई जी तरफ़ां संदसि जे मान में आजियाणो ॾिनो वियो। आजियाणे में एडवोकेट निसार अहमद भंभरो खे उम्रे जी सआदत हासिल करे वापस अचण ते फ़कीर असगर अली लोढ़ाई संदसि खे मुबारकूं ॾींदे गुलनि जा हार पाराया। आजियाणे में एक्सिन वापडा नौशर फिरोज मंसूर अहमद भंभरो डॉक्टर आशिक अली सहतो समाजी अगवान लाला अशफाक भागत हबीबुल्लाह भंभरो फ़कीर जुल्फ़िकार अली फ़कीर मुमताज़ अली फ़कीर अमजद अली ऐं ॿियनि शिरकत कई।